सिंधी सबक पढ़ो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी सबक पढ़ण अचो त सिंधी सबक पढ़ूं। सबक ॿियो। अल्लाह साईं आवाज़ ऐ सां हिजे करणो अलफ ज़बर ऐ सीन अलिफ नून सां लफ्ज़ असां आवाज़ खे लफ्ज़ खे आवाज़ ऐ ला ह हिजे करण अलफ ज़बर ऐ लाम लाम अलफ ला हे पेशो हो लफ्ज़ अल्लाह आवाज़ सां ई ऐ हिजे करण सीन अलिफ सा हमज़ो ये नून ज़ेरे ई हमज़ो ज़बर ऐ सां ई ऐ लफ्ज़ साईं आवाज़ पै दा हिजे करणो पैये ज़बर पै दाल अलफ दा लफ्ज़ पैदा आवाज़ कै प्लस यो हिजे करण काफ ज़बर कै ये वायु लफ्ज़ कयो आवाज़ आ हे हिजे करण अलफ मदा ये हे लफ्ज़ आहे जुमलो असांखे अल्लाह साईं पैदा कयो आहे। इहो हो अॼु जो वीडियो। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। सिंधी सबक पढ़ो।